एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो में ख़बर ॾींदा हलूं त सूबो देरो में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ महक फेलोशिप स्कूल बांदी मोटायो पारां अवामी न्यूज़ जे ॾिनल सकाफ़ती सॾ ते तइलीमी मच कचहरी मुनक़द कई हुई, जंहिंमें सेफ सिंध जे डिप्टी डायरेक्टर निसार बांबण, सेफ सखर रीजन जे चीफ इशफाक हुसैन मीरानी, डिप्टी डायरेक्टर ख़ालिद हुसैन, सेफ जे ज़िले हेड वज़ीर अली बांबण ऐं सिंध लिटरेरी फाउंडेशन जे नसीर गोपांग जिन ख़सूसी शिरकत कई। कचहरी में तइलीम जी बहितरी लाइ ॻाल्हायो वियो। इन मौक़े ते अॻुवाण जो चवणु आहे त सिंध जी तारीख़ 5000 साल पुराणी आहे। असीं सभु सिंधी 5 डिसंबर सकाफ़ती क़ौमी ॾियारो मल्हाए सिंध धरती खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।